हेड मुराद अली शाह हैदराबाद डिवीज़न के मुख़्तलिफ़ ज़िलनि के दौरे के पहिरें मरहले में घोड़ाबारी सिजावल पहुंची बोर्ड मुतासिर से मुलाकातूं करे संदन मसला मालूम कया। पीपल्स पार्टी के नौजवान अगवान आशिक हुसैन जरदारी सादिक मेमूनी बिन वरी वज़ीर सगन बोर्ड मुतासिरन से मुलाकात करे मसला मालूम कया। वरी वज़ीर सिजावल बदीन टन मोहम्मद खान हैदराबाद जा दौरा करे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो जाइज़ो वठो। मुराद अली शाह बोर्ड मुतासिर माण्हुनि सां मुलाकातूं करे संदन मसला ॿुधा। बोर्ड के पानी नेकाल ऐं बंदनि जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रिलीफ वारे कमनि जो पाण जाइज़ो वठंदो त जीअं मालूम करे सघिजे त फील्ड में केतिरो कमु थी रहियो आहे। वरी वज़ीर मौजूद बोर्ड मुतासिरनि जी बाज़त तरीक़े सां घरनि न वापसी ताईं हू सुख सां न वेंदा। मुतासिर मसइलनि जो शिकार आहिनि त समूरा मसइला हल कया पिया वञनि। कोटड़ी बैराज वट पानी की आमद में मुसलसल घटताई जारी। कोटड़ी बैराज से वडे दर्जे की बोर्ड बरकरार। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे कोटड़ी बैराज वट मथां वहकरो 5,25,700 क्यूसेक ऐं हेठां वहकरो 5,09,000 क्यूसेक रिकॉर्ड किया वियो। सूबे में बरसातुनि सबब 646 ॼणा फौत ऐं 8,321 ॼणा ज़ख़्मी थिया। सिंध अंदर 2,317 जानवर मरी विया। 15,98,090 घर मुतासिर थिया। मंछरझर में पानी तेजी से लहण शुरू थी वियो। मंछरझर में पानी की सतह 21.5 फुट ताईं पहुंची वई। 8 यूनियन काउंसिल्स के 600 खां वधीक ॻोठनि में पानी 2 खां 3 फुट लही वियो। मंछर मां 1,75,000 क्यूसेक पानी सिंधु दरिया में छोड़ थी रहियो आहे। जोही में बोड वारे पानी में लात जो सिलसिलो जारी। जोही रिंग बंद वट पानी में 2 फुटन की लात अची वही। शहर में बोड जो खतरो टरी वियो। बैराड़ी में 9 खां 10 फुट पानी बीठल। जोही डिग्री कॉलेज का छंडण मोरी ताईं बेड़ी सर्विस जरिए माण्हुनि जी अचवञ जारी। कराची में बरसातुनि खां पोइ डेंगी के केसिस में वाध मरीजन जो अंक 4,000 ताईं पहुची वियो। सेहत खाते रिपोर्ट जारी करे छड़ी। सेहत खाते मूजिब डेंगी विगे 9 मरीज फौत थिया। डेंगी सबब सूबे अंदर सब खां वधीक केस कराची में ज़ाहिर थिया आहिनि। कराची जी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में डेंगी सबब 3,635 मरीज इलाज हेठा आहिनि। इमरान खान के फितने का को भी मानू महफूज नाहे। पाकिस्तान की दुश्मन कुवतुन इमरान खान की फंडिंग कई। खेस पाकिस्तान की सियासत तबाह करण लाइ आंदो वियो। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ चयो त एक शख्स मुल्क लाइ फितनो ऐं तबाही जो कारण बणियल आहे। उन जलसे में भी औरत जज बाबत गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया। मुल्क के तबाही किनारे ते पहुचायो। हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कया आहिनि। बिजली ऐं पेट्रोल की क़ीमतुनि में वाध के हू सपोर्ट नथी करे। मईशत के बहितर करण लाइ साल लॻंदा। मुल्क की मईशत आहिस्ते आहिस्ते बेहतर थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में एवल फी रेफरेंस की ॿुधणी। मरियम नवाज़ ऐं कैबिनेट रिटायर्ड सफ़दर अदालत में पेश। मरियम नवाज़ के वकील अमजद परवेज़ दलील ॾींदे चयो त मरियम नवाज़ ख़िलाफ़ रॉबर्ट रेडली गवाह तौर पेश थियो हो। GIT रॉबर्ट रेडली की रिपोर्ट ते ट्रस्ट डीड के जाली करार ॾिनो। एक माहिर की राय के हिन केस में बुनियादी शाहिदी तौर वरितो वियो। माहिर की राय कॾहिं भी बुनियादी शाहिदी न हूंदी आहे। ट्रस्ट डीड खां अॻई कैलिबरी फ़ॉन्ट के डाउनलोड करे इस्तेमाल कयो वियो हो। रॉबर्ट पाण एतिराफ़ करे चुको आहे त हू फ़ॉन्ट जो माहिर नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटी अगवान शहबाज गिल की जमानत मंजूर करे वरती। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनल्ला की अदालत शहबाज गिल की जमानत मंजूर कंदे केस आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत शहबाज गिल के 5 लख जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इंटर बैंक में डॉलर की ऊंची उड़ाम जारी। डॉलर वधीक ₹1.5 महांगो थी वियो। इंटर बैंक में डॉलर ₹1.5 महांगो थियण बाद 236 रुपयनि ताईं पहुची वियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ शंघाई ताउन तंज़ीम जी कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ 2 ॾींहनि जे दौरे ते उज़्बेकिस्तान पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां मुलाक़ात, वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल ऐं ख्वाजा आसिफ वज़ीर आज़म सां गॾु उज़्बेकिस्तान पहुता। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उज़्बेकिस्तान जे सदर सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां समरकंद में ख़िज़र कॉम्प्लेक्स जो दौरो बि कंदो। रेलवे वारो वज़ीर ख्वाजा सादर हकीम जैकबाबाद पहुची वियो। वफ़ाक़ी वज़ीर जैकबाबाद खां डेरा यार खान पहुचंदो। वफ़ाक़ी वज़ीर डेरा यार खां पोइ कोयटा वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर बलूचिस्तान में ॿोॾ सबबि मुतासिर थियल रेलवे ट्रैक जो दौरो कंदो। इंग्लैंड की क्रिकेट टीम 17 सालन खां पोइ पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुची वई। इंग्लैंड की टीम लंडन खां दुबई जे रस्ते पाकिस्तान पहुती। 20 सितंबर खां पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में 7 T20 मैचेस की सीरीज़ शुरू थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंग्लिश क्रिकेट टीम के कप्तान जॉस बिटलर चयो, सीरीज़ मां वर्ल्ड कप की तैयारी जो सुठो मौक़ो मिलंदो। पाकिस्तान फास्ट बॉलर पैदा कंदड़ मुल्क आहे।